पीपी शहीद भुट्टो जे सॾ ते नवदेरो में शटर बंद हड़ताल कई वई। नवदेरो में हड़ताल सबब कारोबारी मर्कज़ बंद रहियो। पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि पारां हड़ताल खे कामयाब करण लाइ टोलनि जी सूरत में शहर जो गश्त पिणु कयो वियो। कंबर में नौजवाननि पारां तकरारी कैनालनि ख़िलाफ़ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नौजवाननि मूजिबि सिंध वासी हाणे सुजाॻ थी चुका आहिनि। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो हिसाब वरितो वेंदो। कैनाल रथा ख़तम करण ताईं सॼी सिंध में एहतजाजनि वारो सिलसिलो जारी रहंदो। ॿिए पासे तलार में JUI तरफ़ां सियासत मुस्तफ़ा जे उनवान सां जलसो थी गुज़रियो, जंहिंखे JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो ख़िताब कंदे चयो त सिंध बलोचिस्तान जो 100 अरब ऐं ऐवान सदर जो सौदो 80 अरब रुपयनि में थियो आहे। कैनाल रथा खे ख़तम करण वारो फ़ैसिलो आसानी सां न कयो वेंदो। गंबट जे गम्स अस्पताल में 6 तकरारी कैनालनि ख़िलाफ़ जॉइंट एक्शन कमेटी पारां एहतजाजी रैली कढी वई। जॾहिं त सखर में आल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन एपका जे सॾ ते कासिम पार्क खां सखर प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। संदनि चवणु हो त सिंधु जे दिफ़ा लाइ रत जे आख़िरी फुड़े ताईं एहतजाजनि वारो सिलसिलो जारी रहंदो। ॿिए पासे हालाणी में बबरलो बाईपास जी हिमायत में आबादगारनि क़ौमी कारकुननि समेत शागिर्दनि पारां लुंडू मोरी चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। धरणे सबबि लुंडू मोरी चौक ते ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। दोदापुर में भी सिंधु दरिया ते ठहंदड़ कैनालनि ख़िलाफ़ शहरियुनि ऐं शागिर्दनि वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई।